जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथाऊं। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण ज़रूरु लिखंदा। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 32 जी कथा। इहा ॻाल्हि ॿुधी युधिष्ठिर अजब में पइजी वियो। पितामह खां पुछे त पितामह भला इहो ॿुधाए त शिखंडी अॻे जनम जी स्त्री कीअं हुई। पितामह भीष्म चयो त हे युधिष्ठिर अंबिका ऐं अंबालिका इन टिनि किस्म जो स्वयंवर थियो। उन स्वयंवर में अनेक राजा महाराजाऊं आया। मां पिण सभा में वेठो हुअसि। वज वठी मूं सभु ॾिठो। टई स्त्रियूं जोरी खणी रथ में चाढ़े ॿाहिरि निकितो। उते वेठल राजाउनि महाराजाउनि मूंसां युद्ध जोट, पर उहे पुॼी न सकिया त पोया पेर करे वठी भॻा। उन टिनी स्त्रियुनि खे जीअं मां खणी अची रहियसि त वाट ते अंबालिका चयो त मुंहिंजो दिलि राजा शैलीअ खे मां ॾेई चुकी। अंबालिका इहा ॻाल्हि ॿुधी उनखे उते ई खणी छॾियमि। बाक़ी अंबा ऐं अंबिका खे खणी अची हस्तिनापुर पहुतसि। अंबालिका उते सिधो राजा शैलीअ जी राजधानी में वई। राजा शैलीअ हिनखे ॾिसी रुखो जवाबु ॾिनो त मां तोसां शादी न कंदसि, छाकाणि त तोखे त स्वयंवर मां भीष्म खणी वियो हो। अंबालिका इहो अपमान सही न सकी ऐं वेर वठण लाइ महादेव जी तपस्या कई। बराबरि 6 महीने खां पोइ महादेव हिनखे दर्शन ॾेई चयो त भीष्म जे मरण जो कारण तूं थींदीअ। इहा ॻाल्हि ॿुधाए भीष्म पितामह युधिष्ठिर खे चयो त बच्चा युधिष्ठिर, युद्ध में अर्जुन जेकॾहिं मूंसां विड़े त अॻियां शिखंडी खे करे पोइ मूंसां युद्ध करे। इहा ॻाल्हि ॿुधी पितामह खां मोकिलाए 5 भाउर वापसि तंबूअ में आया। इते श्री पद्म पुराण कार्तिक माहत्म जो 32 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 33। ॿिए ॾींहुं सुबुह थींदे महाभयंकर युद्ध लॻी वियो। अॼु अर्जुन ॾाढी फुर्ताई सां युद्ध करणु लॻो। शिखंडीअ खे पंहिंजे रथ में विहारे पाण उन पुठियां भीष्म खे बाण हणणु शुरू कया। भीष्म शिखंडीअ जा बाण सम्झी उन तरफ़ ध्यानु ई कोन कयो। नतीजो इहो निकितो त ॾिसंदे ॾिसंदे सभई बाण पितामह जे शरीर में घिरी विया ऐं किरी पियो। लड़ाई हिन वक़्तु बंदि थी वई। पांडव कौरव ॿई दौड़ी उते आया, जिते महावीर सूरवीर भीष्म पितामह तीरनि जी सेजा ते लेटियो पियो। संदसि सिर हेठि लटकियो पियो। पितामह जो सिर लटकंदो ॾिसी दुर्योधन हुकुम कयो त सिर हेठां वियाणो रखियो, पर हिन सूरवीर रखणु न ॾिनो। निमाणनि नेरनि सां अर्जुन ॾांहुं निहारी। अर्जुन संदसि मन जी भावना हिकदमि परॾे वियो ऐं सिर हेठां बाणनि जो वियाणो ॾिनई। पाणीअ जी उञ लॻण सबबि संदसि कंठ खुश्क थियो। पाणी घुरण ते दुर्योधन सोने लोटे में पाणी भरे अची पितामह अॻियां बीठो, पर पितामह जेको सोने लोटे वारो पाणी न पीतो। अर्जुन पितामह जी भावना खे सम्झी वियो ऐं हिकु बाण सां पाताली जल धारा संदसि मुंहं में विधी त कंठनि जी खुश्की हटी वई। जंहिं ॾींहुं पितामह तीरनि जी सेजा ते लेटियो उन ॾींहुं कार्तिक शुक्ल पक्ष हर बोधनी एकादशी हुई ऐं चौमासो समाप्त थियो। हिकदमि युधिष्ठिर खे सॾु करे उन अमूल्य उपदेश ॾिनई, यानी 11 ॾींहं राज धर्म, 12 ॾींहं मोक्ष धर्म ऐं 13 ॾींहं नारी धर्म, 14 ॾींहं पुरुष धर्म ऐं पूर्णमासी तिथीअ ते वर्ण धर्म ऐं ॿिया अनेक क़िस्मनि जा उपदेश ॾिनई, जिन उपदेशनि जी प्रशंसा असांजे श्री कृष्णचंद्र पंहिंजे मुखारविंद सां कई आहे। इन करे जेको मनुष्य सॼो महीनो कार्तिक सनानु व्रत वग़ैरह रखी न सघे त सो 11 खां पूर्णमासी ताईं जंहिंखे भीखम पंचम करे चइबो, उन भीखम पंचम में सनानु दान करण सां उत्तम विधि पुण्य खे प्राप्त करे थो सघे। राजा शांतनु पितामह भीष्म पितामह जो वरदान ॾिनो होसि त पुत्र तूं पंहिंजी इच्छा सां प्राण त्यागींदे। इन्हीअ करे पितामह बराबरि 57 ॾींहं तीरनि जी सेजा ते लेटियो पियो हो। 57 ॾींहं सूरज जॾहिं मकर राशि में आयो, यानी जंहिं ॾींहुं सूरज उतरायण में हो, उन ॾींहुं हुन व्रत प्राण त्याॻिया हुआ, यानी कि जंहिं ॾींहुं असां उतरायण मल्हाईंदा आहियूं। उते श्री पद्म पुराण कार्तिक माहत्म जो 33 अध्याय पूरो थियो। पोइ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 34। श्री सूतजी महाराज शोकांदी ऋषि खे चवणु लॻो त हे ऋषि कृष्णचंद्र कार्तिक माहत्म सत्यभामा खे ॿुधायो। सायंकाल संध्या करण लाइ रवानो थियो। अहिड़ी तरह मूं तव्हांखे कार्तिक माहत्म जो प्रभाव ॿुधायो। हरि कीर्तन करण, जगराता करण, तुलसी पूजन, दान, स्नान, दीपदान इहे कार्तिक व्रत जा मुख्य साधन आहिनि, जंहिंजे करण सां भॻवानु प्रसन्न थिए थो। मनुष्य अंत में मोक्ष गति पाए थो। जेको कॾहिं मनुष्य बीमार हुजे, जंगल में हुजे त व्रत कीअं निभाए, छाकाणि त महाफल ॾियण वारो व्रत छॾणु न घुरिजे। सूतजी महाराज चवणु लॻो त हे ऋषि, जेकॾहिं को मनुष्य आफ़त में हुजे त विष्णु मंदिर में जगरातो वञी करे कंहिं देवता जे स्थान में वञी उनजो पूॼन करे, पर जंगल में हुजे त पीपल जे वण हेठां या तुलसी जे पननि जे सां उनजी पूॼा करे। मनुष्य व्रत न रखी सघे त ब्राह्मण खे ख़ाली भोजन कराए, ॾीओ न ॿारे सघे त ॿियनि जा ॾीआ ॿारे, तुलसी पूॼन न करे सघे त संतनि जी सेवा करे। जेकॾहिं इहे सभु न करे सघे त गऊ ऐं ब्राह्मण जो पूॼन करे, पीपल ऐं वण जो पूॼन करे,
तुलसी चवणु लॻो त हे ऋषियो, पिपर विष्णु ऐं बड़ महादेव जो रूप आहे। छंछर खां सवाइ ॿिए कंहिं ॾींहुं बि पिपर के वण खे न छुअणु घुरिजे। पिपर जे वण खे छंछर खां सवाइ ॿिए कंहिं बि ॾींहुं छो न छूजे, इन जो कारण ॿुधायो। आदि सृष्टि में जॾहिं देव देवताऊं दैतनि समुंड खे विलोड़ियो तॾहिं कौस्तुभ मणि ऐं लक्ष्मी विष्णु भॻवान खे मिली। जॾहिं विष्णु लक्ष्मीअ खे स्वीकार कयो तॾहिं हिकदमि लक्ष्मी चयो त भॻवान, जॾहिं मुंहिंजी वॾी भेण अलक्ष्मी जो विवाह थींदो तॾहिं मां विवाह कंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी भॻवान विष्णु उदालक मुनीअ खे घुराए उहा अलक्ष्मी उनजे हवाले कई। अलक्ष्मी उदालक मुनी सां हली। अलक्ष्मी वेदनि जी धुनी होम ऐं धुएं सां शयुनि सां रुसी वेही रही। अलक्ष्मी चयो त मां हिते रही न सघंदसि, मूंखे हितां ॿिए कंहिं स्थान ते वठी हल। इहा वेद धुनी होम हुअण वारा आश्रम मुंहिंजे लाइक़ु कोन्हे। उदालक मुनी चयो त हे कांता, तूं कहिड़े स्थान ते वेहण थी चाहीं? अलक्ष्मी चयो त उदालक, जिते वेदनि जो उच्चारण न हुजे, महिमान जो आदर सत्कार न थिए, जंहिं घर में शांती आहे, जिते मिठी वाणी पेश अचनि था, गुरू जी आज्ञा जो उल्लंघन न थो थिए, उते मां रही न सघंदसि। जिते राति ॾींहुं स्त्री पुरुष लड़ाई झगड़े में मशगूल हुजनि, जिते हर कंहिंजो अपमान थिए, गारियूं गंद हुजनि, बदमाशी हुजे, जिते शराब पी मस्तु रहनि, उते मां रहां थी। अलक्ष्मी इहे वचन ॿुधी उदालक मुनी चयो त हे कांता, मां तुंहिंजे अहिड़े स्थान ते ॻोल्हा ते वञा थो, तेसीं तूं हिन पिपर जे वण हेठां वेही रहो। उदालक मुनी वापसि मोटी न आयो त पितीअ वियोग में रोअण लॻी, विलाप करणु लॻी, जंहिंजी आवाज़ लक्ष्मी ॿुधो ऐं विष्णु खे चवणु लॻी त हे दीनदयाल, मुंहिंजी भेण अलक्ष्मी पतीअ जे विछोड़े में रोई रही आहे, अव्हां दया पाले वञी धीरज ॾियो। विष्णु भॻवानु लक्ष्मी सहित अची हुते पहुतो। लक्ष्मी खे धीरज ॾेई चई त हे लक्ष्मी, तूं फिक्र न कर, तूं सदाईं पिपर जे वण हेठां रहो। पिपर मुंहिंजो अंश आहे, मूं तोखे इहो स्थान ॾियण लाइ ॾिनो आहे। हिते हर साल लोक तुंहिंजी पूॼा कंदा ऐं तुंहिंजी नंढी भेण प्रसन्न थी उन्हनि जी मनोकामनाऊं पूरी कंदी। हिते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 34हों अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। हाणे असां अध्याय 35 यानी कि कार्तिक महीने जो लास्ट अध्याय जी कथा ॿुधंदासीं। अध्याय 35 में गोपाष्टमी जी महिमा आहे। उन जी कथा मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां, लेकिन वरी बि मां तव्हांखे इहा कथा ॿुधाईंदसि। कार्तिक शुक्ल पक्ष में 8हीं तिथीअ खे गोपाष्टमी करे चइबो आहे। उन ॾींहुं असांजा भॻवानु आनंद कंद श्री कृष्ण चंद पाण गोप बणिजी गरुड़ जी विधि पूर्वक पूॼन कयो। पूॼन हिन रीति आहे। प्रातः काल जो ज़रूरी कमनि खां फ़र्क़ थी सनानु करे पहिरीं सिद्धि दाता गणेश जो पूॼन करिजे। बराबरि अढाई 3 घड़ियुनि ताईं ओम नमो भगवंते वासुदेव जो 12 अखरी मंत्र जी धुनी लॻाइजे। गुलनि जो हार, कुंगू, तिलक, खीर, पाणी, लोटे में 2 अगरबत्तियूं खणी गऊअ जो पूॼन करिजे। गऊअ खे गुलनि जो हार गले में विझिजे। निराड़ ते कुंगू ऐं तिलक ॾिजे। गुलनि जी वर्खा करिजे। अगरबत्तीअ जो वास करिजे। गऊअ जा चरण धोइजनि। ब्राह्मण खे फलनि जो दान ॾेई पोइ तुलसीअ जो बि इन नमूने पूॼन करे तुलसीअ जी आरती कजे। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 35हों अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। कार्तिक स्वामीअ की जय। उन खां पोइ भॻवान जी आरती करिजे, भोग लॻाइजे। भोग जो भॼन मां तव्हां सां गॾु पहिरीं शेयर करे चुकी आहियां, छाकाणि त असां कार्तिक महीने जी कथा ते रुमाल चाढ़ींदा आहियूं, त उहो रुमाल चाढ़िजे, रुमाल जो भॼन ॻाइजे, ॿिया बि गुरूअ जा भॻवाननि जा भॼन ॻाइजनि ऐं आयल सभिनि खे प्रसाद ॾिजे। त हिते असांजी कार्तिकनि जी कथा जो महीनो समाप्त थियो। वरी मिलंदासीं ॿिए साल कार्तिकनि जी कथाउनि सां गॾु। त जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।